तू फिक्र न कर दादा न सालार के एड़ो तो सबक मिली वियो आहे जो 6-12 महीना हेॾा निहारींदो बि कोन जे निहारींदो तब 1000 दफ़ा सोचे समझी पोइ निहारींदो होए बि रेस सालार आहे कुछ डूंगो माण्हू पंहिंजे हरकतुनि खां बाज़ न ईंदो न दादा न मां सम्झां थो त सालार में हाणे जुरत ई न आहे जो मूंॾां मेरी अख खणी ॾिसी सघे सचो आई रेस पर पोइ बि पाण खे थोरो ख़्यालु करणु ज़रूरी आहे ठीकु आहे तू चौकीदारनि खे चई छॾ त को बि ओपरो माण्हू कुमैलो हेॾा न अचे हा रेस मां पंहिंजे सभिनी माण्हुनि खे चई थो छॾियां तू भले हल दादा हाँ ॻाल्हि कर गोर करो मां ख़ासि सीठ जी तो ॾांहुं आयो आहियां झेड़े लाइ भले शौक़ पूरो कर न परू अॼु जहिड़ो न थींदो छो त इहो असां ॿिन्ही जो मसइलो आहे बाक़ी मसलो छा आहे मसइलो साॻियो ई आहे सदोरीअ जो छा सम्झो आहे तव्हां मुंहिंजी भेण खे हाँ छा सम्झो रांदी को 1000 भेरा समझायो थमांव तिनी मसले में टंग न अड़ायो पहिरियां तूं थदे दिमाग़ सां मूंखे ॿुध त सही मां चवां छा थो गोर मां ॿियो कुझु ॿुधी सघां थो पर सदोरी जे बारे में हिकु लफ़्ज़ बि ॿुधणु नथो चाहियां तोखे ॿुधणो पवंदो छो त इहा असांखे कार आई आहे त दुश्मन जे तॾे ते असांजो नंग रहियो पियो आहे छा थिए सदोरी तुंहिंजे रिश्ते में हाँ छा थिए तुंहिंजे रिश्ते में भेण सौट मासात या घरवारी ज़ुबान संभाले ॻाल्हाए परू इहा सीना ज़ोरी आहे छेड़ो आहे ऐं हिन जो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो त पोइ पंहिंजे आपे में रहो न मुंहिंजे मसले में टंग छो था अड़ायो ॾिस गौर जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿीहर कई न त पोइ मूंखे कुहाड़ी चङी तरह तिखी करणी पवंदी कुहाड़ियूं असां वटि बि आहिनि असां कंद कपड़ बि ॼाणूं था जेको वणायो सो वञी कयो मुबाह आहे तव्हांखे कहाणियूं तव्हां वटि बि आहिनि छा सदोरी सां मुंहिंजो को रिश्तो आहे छा सदोरी जो मूंसां प्यार हो छा असां शादी कई हुई न सदोरी तो गुलू सां भॼी वई हुई मूंसां प्यार हुजेसि हा त गुलू सां छो भॼे हा गुलू आहे केरु सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।